नाज़रीन, तंगवाणी में पुलिस जमादार खिलाफ पोरियत ॻोठाणन तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। ॻोठ नूर ख़ान चोलियाणी में ॻोठाणन मीर हज़ार चोलियाणी, मीर दोस्त ज़ैनुद्दीन चोलियाणी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो आहे त पुलिस जमादार अब्दुल रज़ाक चोलियाणी जीअण जंजाल करे छॾियो आहे। उन्हनि चयो त असांजी 750 उजरेब ज़मीन मथां ॼाणियल अहलकार कब्ज़ो करे असांखे ॻोठ इमाम बख़्श चोलियाणी मां लॾाए छॾियो आहे। ॻोठाणनि चयो त असां लॾे ॿी ज़मीन ते अची ज़मीनूं आबाद करण ते पाणी छोड़ कयूं पिया त जमाल पुलिस जे ज़िमेदार अब्दुल रज़ाक चोलियाणी पुलिस मोबाइल ऐं अहलकार साण करे सिधा फायर कया आहिनि। हुननि वधीक चयो त पुलिस अहलकार असांखे ॾोहारी बणाइणु चाहे थो। असीं मिसकिन पोरियत आहियूं, पंहिंजी ज़मीन आबाद करणु चाहियूं था। ॻोठाणनि चयो त असां DIG लाड़काणे इरफान बलोच समेत SSP कश्मीर असद रज़ा शाह खां घुर कयूं था त पुलिस अहलकार अब्दुल रज़ाक चोलियाणी ख़िलाफ़ केस दाख़िल करे इंसाफ़ कयो वञे।